कोडर न काती जैसी टकर टाकियां। कोडर न काती जैसी टकर टाकियां, जेको जबल लंघियां सो हैबत जो हाथी। पुनूअ जा पाती सा जड़ जीअरे न लहे। सम्झाणी, ससुई जेका जिदोजहद जी अलामत आहे। चवे थी मूं वटि टकर खे वढण या टुकण लाइ का बि कोडर ऐं काती न आहे। यानी को बि अहिड़ो औज़ार न आहे जंहिंसां जबल खे टुके सघां ऐं आउं पंहिंजो रस्तो हमवार करे हली सघां। ऐं जितां बि लंघां पई त मुंहिंजे साम्हूं जबल हिकु हैबतनाक हाथीअ जो ॾेख पियो ॾे, यानी ख़तरनाक ॾेख पियो ॾे। ससी चवे पई, मां कंहिंखे ॿुधायां त हो त पुनूअ जेका मोहबत जी मेखणी आहे सा जीअरे कान थी निकिरी सघे। जी लतीफ़।